सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक नाव ॿी सघ ऐं ॿियो मूल स्क्वायर एंड स्क्वायर रूट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो पोएं सबक में असां जेको आख़िरी मिसाल कयो हो जेको मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था, इन मिसाल जे मुतालिक़ कुझु ॿारनि मूंखे ॿुधायो त उहो उन्हनि खे सम्झ में कोन आयो, छो त उन्हनि खे स्क्वायर जे बारे में ख़बर न आहे त छा हूंदो आहे। सो अचो त असां हिन सबक में स्क्वायर ऐं स्क्वायर रूट जे बारे में थोरी ॼाण हासिल कयूं, जेके सिंधीअ में असां ॿी सघ ऐं ॿियो मूल चवंदा आहियूं। इहो तव्हां हूअं त 7 दर्जे में पढ़ंदो, तव्हांजे 7 दर्जे जे निसाब में ॿी सघ ऐं ॿियो मूल शामिल आहे, पर छो त तनासिब में हुनजो इस्तेमालु आहे ऐं जेके मश्क 6 ॾाही 2 उन में बि जेके सुवाल आहिनि उन में बि हुनजो इस्तेमालु आहे, हुनजे करे मां ज़रूरी थो सम्झां त तव्हां हिन ते थोरी नज़र विझी छॾियो। ॿारो असां बाब 3 जे 12हें सबक में अदद जी सघ या कुवत नमा यानी पावर और एक्सपोनेंट जे बारे में पढ़ी चुका आहियूं। असांखे ख़बर आहे त हुनजो हिकिड़ो बुनियादु हूंदो आहे अदद जो ऐं उन जे मथां एक्सपोनेंट इंडेक्स या पावर नल हूंदो आहे। सघ पावर जेको आहे उहो ज़रब में इस्तेमालु थींदी आहे ऐं इहो ॿुधाईंदी आहे त उहो अदद ज़रब में केतिरा दफ़ा इस्तेमालु थींदो या थियल आहे। सघ खे माप में नंढे अदद सां ज़ाहिर कबो आहे ऐं जेको हेठियों अदद हूंदो आहे उनखे बेस चइबो आहे। सो जेकॾहिं मां 3⁴ यानी 3 उनजी सघ 4 लिखां त मतिलबु त 3 4 दफ़ा ज़रब थींदो, यानी 1 2 3 4 दफ़ा, जवाबु 81 थींदो। 2⁵ यानी ॿिनि जी सघ 5 त उहो 2 5 दफ़ा पाण में ज़रब थींदो, 32 जवाबु थींदो। ऐं 8 जेका पावर 2 हुजे, ॿिनि सघनि वारो 8 हुजे त उनजो 2 दफ़ा 8 ज़रब थींदा ऐं 8 × 64 उनजो जवाबु 64 थींदो। इहो त असांखे ख़बर आहे। ॿारो ॿी सघ जीअं हुनजे नाले मां ज़ाहिर आहे त उहा सघ आहे जंहिंमें एक्सपोनेंट यानी पावर 2 जे बराबरि हुजे या को अदद पंहिंजो पाण सां 2 दफ़ा ज़रब थींदो हुजे। हुनजी डेफिनेशन थींदी जॾहिं कंहिं अदद खे पंहिंजो पाण सां ज़रब कबी आहे त उन अदद जी ॿी सघ हासिल थींदी आहे। Squares are the numbers generated after multiplying a value by itself. हिकिड़ो अदद उनखे ॿियो दफ़ो पाण सां ज़रब कबी त हुनजी सघ 2 थींदी, पावर 2 थींदो। स्क्वायर अंग्रेजी में हिनखे चइबो आहे इन जे करे जो जेकॾहिं असां हिकिड़ो स्क्वायर ॾिसूं यानी चोरस ॾिसूं जंहिंजो हर हिकु साइड यानी हिकु पासो ए हुजे, छो त चोरस में 2 पासा बराबरि हूंदा आहिनि न, त जे करे 2 ए हूंदा त इन जी जेका पखेड़ थींदी जंहिंजो पासो ए हुजे हुनजी पखेड़ थींदी हिन ॿिन्ही खे पाण में ज़रब कबो, ड्रेग ऐं वेकर खे ज़रब कबो आहे, उहा थींदी ए ज़रबिया ए, इनखे असां लिखंदासीं ए जी सघ 2, ए स्क्वायर अंग्रेजी में चइबो। सो उन जे करे असां हिनखे स्क्वायर चवंदा आहियूं, छो त ही असांखे चोरस जी पखेड़ ॾींदी आहे, स्क्वायर। असां जेकॾहिं मिसाल ॾिसूं ॿिया त 2 ज़रबिया 2 उहो थींदो 2 स्क्वायर, या ॿी सघ थींदी 2 जी बराबरि थींदो 4 जे। 5 ज़रबिया 5 उहो थींदो 5 स्क्वायर, उहो बराबरि थींदो 25 जे। यानी असां चई सघूं था त 2 जी ॿी सघ 4 आहे ऐं 5 जी ॿी सघ 25 आहे। या जनरली जेकॾहिं चइजे त असां लिखी सघूं था त एक्स ऐं एक्स जेकॾहिं पाण में ज़रब थींदा त उहे एक्स स्क्वायर थी वेंदा, यानी एक्स जी ॿी सघ एक्स स्क्वायर आहे। अहिड़ी तरीक़े जो अदद जेको असांखे ॿिनि अददनि खे हिकु जहिड़नि अददनि खे पाण में ज़रब करे मिले, यानी कंहिं अदद जी ॿी सघ हुजे त उनखे असां परफेक्ट स्क्वायर चवंदा आहियूं, यानी 25 ऐं 4 परफेक्ट स्क्वायर आहिनि। हिते तव्हां 1 खां 10 ताईं अददनि जी ॿी सघ यानी परफेक्ट स्क्वायर ॾिसी सघो था। 1 ज़रबिया 1 1, 2 जो थींदो 2 स्क्वायर थींदो 2 × 2 = 4, 3 स्क्वायर थींदो 3 × 9, 4 स्क्वायर थींदो 4 × 16, 5 स्क्वायर थींदो 5 5 = 25, 6 स्क्वायर थींदो 6 6 × 36, 7 स्क्वायर थींदो 7 7 = 49, 8 स्क्वायर थींदो 8 8 = 64, 9 जो थींदो 81 ऐं 10 जो थींदो 10 10 100। ॿियो मूल स्क्वायर जे अपोज़िट यानी मुखालिफ़ ऑपरेशन आहे, इनखे असां स्क्वायर रूट चवंदा आहियूं। इहो अदद जंहिंखे पंहिंजो पाण ज़रब करण सां मिलियल अदद हासिल थिए उनखे मिलियल अदद जो ॿियो मूल चइबो आहे।
Square root of a number is value which on getting multiplied by itself gives the original value. हाणे असां साॻियो स्क्वायर ॾिसंदासीं जंहिंमें ॿ साइडूं जंहिंजी हर साइड ए ही असां जेकॾहिं हुनजी चोरस जी पखेड़ ॾिसंदासीं त उहा थींदी ए जेकॾहिं पखेड़ आहे त हुनजो हिकिड़ो पासो थींदो ए उहो थींदो अंडर रूट हिनखे असां अंडर रूट चवंदा आहियूं इहो असांखे ॾेखारींदो आहे त उबतड़ ऑपरेशन आहे स्क्वायर जी हिनखे स्क्वायर रूट चवंदा आहिनि अंडर रूट ए इन तरीक़े सां जो ए ज़रब ए बराबरि आहे वॾी ए जे यानी ॿ ए जेकॾहिं ॿ साइडूं असां ज़रब कयूं त असांखे एरिया यानी पखेड़ मिलंदी सो हिनखे असां अंडर रूट लिखंदा आहियूं ऐं इहो हूंदो आहे ॿियो मूल हाणे मिसाल में ॾिसूं त चैन जो ॿियो मूल अंडर रूट 4 उहो थींदो अंडर रूट लिखंदासीं चैन खे ॿ दफ़ा चैन खे जुज़ा लिखंदासीं ॿ ज़रबिया ॿ उन्हनि मां हिकिड़ो जुज़ो कढंदासीं त उहो जेको आहे छो त हीअ ॿई अदद पाण में मिली 4 था ॾियनि हुनजे करे हिन जो ॿियो मूल थींदो 2 यानी 4 जेको आहे उहो ॿिनि जो स्क्वायर आहे पर 2 चैन जो ॿियो मूल आहे अहिड़ी तरह 25 जो बि थींदो 25 जो ॿियो मूल 5 आहे छो त 5 जो स्क्वायर यानी ॿी सघ 25 आहे अहिड़ी तरह एक्स स्क्वायर जो रूट थींदो एक्स ऐं एक्स जो ॿी सघ थींदी एक्स स्क्वायर वारो हाणे असां ख़बर त पइजी वई त ॿियो मूल छा हूंदो आहे हाणे अचो त हुनखे कढण जो तरीक़ो ॾिसूं उन तरीक़े खे ॾिसण लाइ असां सभिनी खां पहिरीं एनालाइज़ कंदासीं यानी मुशाहिदो कंदासीं त हिते असां छा थियो आहे जॾहिं चैन जो असां कढियो ॿियो मूल त असां ॾिठो त हिते ॿ दफ़ा उहा शइ पाण में ज़रब थी उन मां असां हिकिड़ी खईं त उहो हुनजो जवाबु थियो उहो हुनजो अंडर रूट यानी ॿियो मूल आयो अहिड़ी तरह 25 खे जेकॾहिं ॾिसूं त 25 में 2 दफ़ा 5 हो उन्हनि मां बि हिकिड़ो दफ़ो खयोंसीं त 5 हुनजो जवाबु आयो जेको हुनजो ॿियो मूल हो सो असां इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त जेकॾहिं कंहिं शइ जा फैक्टर्स कजनि कंहिं अदद जा फैक्टर्स कजनि ऐं उन्हनि जुज़नि मां ॿिनि जी जाइ ते हिकिड़ो खणिजे त उहो हुनजो ॿियो मूल ॾींदो सो ॿियो मूल कढण जो तरीक़ो इहो आहे त सभिनी खां पहिरीं उन मिलियल अदद जा मुफ़रद जुज़ा लहिबा आहिनि उन खां पोइ हिकु जहिड़नि जुज़नि जा जोड़ा ठाहिबा आहिनि जीअं मूं हिते जोड़ो ठाहियो ऐं हर जोड़े मां सिर्फ़ु हिकु अदद खणिबो आहे जोड़े मां हिकिड़ो अदद खणिबो हासिल थियल मुफ़रद अददनि खे पाण में ज़रब कयो जेका ज़रब पत ईंदी उहा ॿियो मूल हूंदी अचो त असां हिनखे हाणे हिकिड़े मिसाल ते ॾिसूं मिसाल 5625 जो ॿियो मूल लहो सभिनी खां पहिरीं असां 5625 जा मुफ़रद जुज़ा कढंदासीं जुज़ा मां हिते कया आहिनि मूं जेको आहे 5 खां शुरू कयो आहे हुनजे करे जो मूंखे हुनजे पछाड़ीअ में पहिरियों अदद 5 नज़र आयो आहे ऐं हुनजे करे ख़बर आहे त 5 जो खोड़ो हिन ते लॻंदो हाणे आख़िर में हिते 3 बचियो आहे 3 खे 3 सां वंड करे हिते मूंखे आख़िर में 1 अची वियो सो हिन जा जुज़ा थींदा 5 ज़रबिया 5 ज़रबिया 5 ज़रबिया 5 ज़रबिया 3 ज़रबिया 3 जेके मूं हिते लिखी छॾिया हाणे मूंखे छा करिणो आहे जो इन्हनि जुज़नि जा ठाहिणा आहिनि जोड़ा हिकिड़ो जोड़ो ही हिकिड़ो जोड़ो ही ऐं हिकिड़ो जोड़ो मुंहिंजो थींदो साए रंग वारो ही मुंहिंजा जोड़ा ठही विया हाणे मूंखे जेको आहे हिन जो कढणो आहे ॿियो मूल हिनखे लिखंदुसि अंडर रूट 5625 उन खां पोइ मां खणी ईंदुसि हिन मां हिकिड़ो 5 ज़रब जो निशान ईंदुसि हिन मां हिकिड़ो खणी ईंदुसि 5 ज़रब जो निशान ईंदुसि ऐं हिन मां हिकिड़ो खणी ईंदुसि 3 हाणे मूं वटि अची वियो 5 ज़रबिया 5 ज़रबिया 3 5 ज़रबिया 5 ज़रबिया 3 इहो मूं वटि थींदो 5 पंजा 25 3 पंजवीह 75 इहो मुंहिंजो थी वियो जवाबु 75 जेको आहे उहो हुनजो थियो ॿियो मूल सो अहिड़ी तरह सां ॿियो मूल कढी सघूं था वारो 1 खां 10 ताईं जेके अददनि जी ॿी सघ मूं तव्हांखे जेका पहिरीं ॾेखारी उन खे इस्तेमालु करे असां उबतड़ तौर ते जेके परफेक्ट स्क्वायर्स आहिनि 1 खां 10 ताईं अददनि जा उन जा असां ॿिया मूल कढी सघूं था उन में असांखे हिन पासे खां हिन पासे हलणो पवंदो यानी 100 जो ॿियो मूल थींदो असां वटि 10 अहिड़ी तरह 25 जो थींदो 5 90 जो थींदो 3 तो असां जेको आहे उहो पंहिंजो डायरेक्शन मटाए छॾियो आहे हिन खां वठी हिन तरफ़ ईंदासीं त असांखे ॿियो मूल मिलंदो
इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।